वाईपांदी वेझो काछे जे ॻोठ अब्बास लुंड खे सरकार ऐं ख़ानगी इदारनि पारां सर्वे दौरान नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आयल ॿोॾि में असांजे ॻोठ जा केतिरा ई घर किरी पट पइजी विया आहिनि, पर अॼु ताईं सिंध सरकार ऐं NGOs पारां असांजे घरनि जी सर्वे नाहे कई वई। ॿ बोॾूं आहिनि तक़रीबन, सॼो ॻोठ मुतासिर थियो आहे। कुझु घर ॾठा आहिनि, हेॾो बि न आहे ओभर खां बि ओलह खां बि असां घणा मुतासिर थिया आहियूं, पर को बि सरकारी टीम या को NGOs वारो बि असां वटि न पहुतो आहे। असांजा ॻोठ ॾठा पिया आहिनि, घर ॾठो पियो आहे। असां वटि असां मुतालबा था कयूं DC साहिब खे असां जेको तनज़ीम मोकिले। ॻोठ में 2 चकर ॿोॾ आई आहे, कंहिं बि असांजी इधर को बि इधर असां वटि कोन आयो आहे सम्झी। DC खे अर्ज़ु आहे असांजी कुझु अपील जारी करे, असां वटि का शइ न आहे का। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमती इदारनि ऐं NGOs खे घुर्जे त ॻोठ अब्बास लुंड जे घरनि जी सर्वे कई वञे त जीअं उतां जे रहवासियुनि जी बेचैनी दूर थिए। एहसान बिरहमानी, सिंध TV न्यूज़, वाईपांदी।